अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओढो अॼोके प्रोग्राम में अव्हांखे भलीकार चवां थो। सामईन, असांजे अॼु जे प्रोग्राम जी महिमान आहे सिंध जाई जेका अॼुकल्ह इंडोर भारत में रहे थी, डॉक्टर चंद्रा भान सयाता। सिंधी, हिंदी ऐं अंग्रेज़ी में लिखे थी। पाण 3 किताबनि जी ख़ालिक़ आहे। ताज़ो पाण लंडन आयल हुई। इन मौक़े जो फ़ाइदो वठंदे असां हिन जो इंटरव्यू कयो आहे जेको अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां असां डॉक्टर चंद्रा साहित्या खे जेका लंडन आयल आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे वक़्तु ॾियण ते असां तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हांखे असां सिंधी अदब ऐं इल्म में जेका तव्हां महिनत कई आहे इन खेत्र में तव्हां जूं जेके काविशूं आहिनि असां उन ते बि तव्हांखे वाधायूं ॾियूं था ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी माण्हू ऐं सिंध तव्हां ते फ़ख़ुरु करे थी जो तव्हां पंहिंजी सिंधियत जे हवाले सां जेको जज़्बो ऐं जेको क़ौमी ख़िदमत वारो पंहिंजे अबनि ॾाॾनि वारी जेका रीत प्रीत खणी उन सां निभाईंदा पिया अचो। असांखे अॼु इहो फ़ख़ुरु थिए पियो त असां सिंध जी ऐं सिंधी ॿोली जी अहिड़ी न्याणी सां ॻाल्हाए रहिया आहियूं जेका पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजी रीतियुनि रस्मुनि, पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब सां अॼु बि वाॻियल आहे ऐं उन जे लाइ जाखोड़ करे रही आहे। डॉक्टर साहिबा, मां तव्हांखे वरी बि भलीकार चवां थो। जी जी, वॾी महिरबानी सां। तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश इहा कंदुसि त तव्हां असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हांजी पंहिंजी इब्तिदाई जेका स्कूल वारी ज़िंदगी हुई उहा तव्हांजी किथे ऐं कीअं गुज़री ऐं तालीम तव्हां किथे किथे पिराई? हा हा जी, जीअं असां त मतिलबु सिधा उज्जैन लथासीं। उते के उतां जा जेके जज हुया, वॾा हाई कोर्ट जज, उन्हनि असांखे चयो अगरि तव्हांजो भाउ वॾो चए त हिते लही पओ त मुंहिंजा फादर पोइ उते ई लही पिया। असां सीधा उज्जैन में ई रहियासीं। उतां ई मुंहिंजी पढ़ाई शुरू थी। पर हिकु ॿी ॻाल्हि थी त मुंहिंजा फादर हुया कामरेड ऐं ॿियो आर्य समाजी हुया, त पोइ उनजे करे कॾहिं बि अहिड़े सिंधी माने कॉलोनी वांगुरु कुझु हुजे अहिड़े उन में न रहियासीं माहौल में। पर घर में उन्हनि माउ पीउ जे सिंधी ॻाल्हाइण जे करे मूंखे घणो कुझु मिलियो। त मुंहिंजी पढ़ाई उते ई थी। पोइ वरी शादी खां पोइ बि मां पढ़ियमि। वरी मां AA कयो हिंदी में, हिंदी साहित्य में, हिंदी अदब में, अंग्रेजी अदब में, ऐं वरी पोइ PhD कई। त इहो मां इंदौर में कयो। तव्हांजी जेका इल्म ऐं अदब सां जेका वाबस्तगी थी उहा तव्हांजी कॾहिं ऐं छो थी? मां लिखंदी हुयमि, अॼु बि लिखंदी आहियां हिंदीअ में, हिंदी अदब में। पर हिकु सम्झो 7-8 साल थिया हूंदा त मां पंहिंजे खे अदबी हुन मां निकिरां पई। हिकु महफ़िल हुई त हुन मां ॿाहिरि मूंखे वाधवाणी साहब मिलिया, चुनीलाल दादा। त उन्हनि चयो त हे किताबूं अथव, तव्हां सिंधीअ में लिखणु शुरू कयो। उन्हनि जो ई हिकिड़ो मूंखे वॾो मिलियो जो मां सिंधीअ में लिखणु शुरू कयो। तर्जुमो बि कंदी हुयमि। जीअं पोपटी हीरानंदानी, इहो मां 1994 में उन्हनि जूं आखाणियूं सिंधीअ खां हिंदीअ में कयूं, जेके उते केंद्रीय हिंदी निदेशालय में छपियूं हुयूं। अच्छा, तव्हां इल्मी अदबी खेत्र में हिन वक़्तु तव्हां जूं कहिड़ियूं काविशूं जेके आहिनि से आहिनि ऐं तव्हांजा कहिड़ा किताब अची चुका आहिनि? हा, हिन में जीअं चऊं भई नज़मुनि वग़ैरह जो त 2 मुंहिंजूं हिक ई नाले सां आहिनि। पखियुनि जी लात, जेको देवनागरीअ में बि आहे ऐं सिंधी अरबी में बि आहे, लिपि में। ऐं ॿी आहे हिकु नंढियूं आखाणियूं जेके मां हिंदीअ में लिखियूं, जेके पुरस्कार बि मिलियो हो। तंहिंखे तर्जुमो कयो हुयो सिंधीअ में, त उहा बि मुंहिंजी निकितल आहे। 3 किताबूं सिंधीअ में आहिनि। तव्हां 1947 में माइग्रेशन करे तव्हां इंडिया आया, तव्हां वरी सिंध विया हुया, त तव्हांखे सिंध कीअं लॻी? सिंधी माण्हू तव्हांखे कीअं लॻा उते?
हा, इहो ॾाढो सुठो सवाल पुछो तव्हां। छो जो असां वियासीं त असांखे सिंध जी आवाम, छो जो सिंध मां कराची खां वठी जेकबाद खां वठी पूरी परिक्रमा करे वरी कराची पहुतासीं, हैदराबाद वग़ैरह सभु ॾिठो। त उतां जो माण्हुनि जो त सवाल ई न आहे। ॾाढो अदब सां पेश अचनि, ॾाढो सिक ऐं प्यार सां पेश आया। असांजे हुन में काई कमी न रखियऊं। ॾाढो सुठो लॻो उते त। बाक़ी हाणे ॿियूं ॻाल्हियूं जेके ॿुधूं था उहे असां ॾिठियूं न त असां नथा चऊं उहो। तव्हांजो उते जेको इल्म अदब सां जेके तालुक रखंदड़ हुया अदीब दानिश्वर, उन्हनि सां बि तव्हांजी का मेल मुलाक़ात या कचहरी थी? अदीब त मूंखे घणा न मिली सघिया, छो जो पाण वाधवानी साहब त हुया कान, ऐं जेके दोस्त उन्हनि जा हुया उहे अदब में दख़ल न रखंदा सिंधी अदब में, त उहो घटि थियो। पर हा, मां हिकु जूनागढ़ जा महाराज हुया हुते, त उहे उन्हनि जा गद्दी नशीन हुया, उहे असांखे वठी विया। कहिड़ो गांव हुयो हिकिड़ो, त उन्हनि जो जनम ॾींहुं हो। उते मां सिंधीअ में हिकु लोली पंहिंजी ॻाई हुई, त उहो मतिलबु थोरो घणो मुंहिंजो वास्तो पियो उते, बाक़ी ख़ासि न। अच्छा, तव्हां जो सुर ऐं संगीत सां बि तालुक आहे, जीअं तव्हां हाणे ॿुधायो। जी हा, असां चाहींदासीं त असांजे ॿुधंदड़नि खे बि तव्हां पंहिंजे सुर सां का सिंध धरती या ॿोलीअ जी का अहिड़ी असांखे को नज़म अहिड़ो ॿुधायो जेको तव्हांखे बि पसंदि ईंदो हुजे ऐं असांजा बि उनखे पसंदि कनि। हा, ज़रूर ज़रूर। जीअं मतिलबु उनखे बि ख़ुशी थींदी त भई मां सिंध ते पंहिंजो जेको लिखियो आहे उहो हिकु वतन जी, जीअं मतिलबु वतन परस्ती थींदी आहे, उन ते ई लिखियो आहे। मां तव्हां पेश करे रही आहियां। सिंधड़ी अमड़ मिठड़ी जी जल, सिंधड़ी अमड़ मिठड़ी जी जल, तुंहिंजे ही चरणन में सिर नवाया, मां भक्ति भेंट पंहिंजी तुंहिंजे शरण में आया। ओ सिंधड़ी अमड़ ओ मस्तक ते तूं चंदन, छातीअ ते तूं माला, मस्तक ते तूं चंदन, छातीअ ते तूं माला, मुख में गीत तुंहिंजा, मां तुंहिंजा गीत गाया। ओ सिंधड़ी अमड़ ओ जंहिंखां सपूत उपजा हर कृष्ण हे मुंह जहिड़ा, जंहिंखां सपूत उपजा हर कृष्ण हे मुंह जहिड़ा, उन तुंहिंजी मिटीअ खे मां पिण सीस सां लॻाया। ओ सिंधड़ी अमड़ हो तुंहिंजे कम अचा, मां तुंहिंजा ई मंत्र गाया, तुंहिंजे कम अचा, मां तुंहिंजा ई मंत्र गाया, मन ऐं देह पंहिंजी बलि तो ते मां चढ़ाया। ओ सिंधड़ी अमड़ मिठड़ी जी जल, सिंधड़ी अमड़ हो। वाह वाह, ॾाढो ॾाढो तव्हांजो मिठो ऐं सुरीलो आवाज़ आहे जेको ॾाढो दिलि खे भाए थो। ॾाढी जेका आहे पंहिंजी धरती सां, पंहिंजी ॿोली सां ॾाढी हिकिड़ी मोहबत जो ॼण त इज़हार थो थिए। अच्छा, हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि असांखे इहा ॿुधायो त सिंधी अदब में तव्हां कहिड़े अदीब, दानिश्वर ऐं लेखक खां मुतासिर आहियो? उते ॾिसो, हिकु त पहिरियां हा श्री कृष्ण खटवाणी, जेके पाकिस्तान खां आया, काफ़ी लिखियो अथऊं उन्हनि, नॉवेल बि लिखिया आहिनि, कहाणियूं बि, ट्रांसलेशन बि थिया आहिनि।
वो पाकिस्तान खां वठी लिखण शुरू कयूं ऐं शांति निकेतन में बि रहिया, चित्रकार हुया ऐं ॿियो संगीत जा बि ॼाणकार हुया। त उन्हनि सां मुंहिंजो चङो वाक़फ़ियत थी। हिकु बॉम्बे में पोपटी हीरानंदानी हुया, उन्हनि सां बि मुंहिंजी वाक़फ़ियत, मां घर ॿार वेंदी हुयमि, उन्हनि जूं कहाणियूं बि, जो कहाणियुनि जो बि तर्जुमो कयो मां। ऐं ॿिया जेके हाणे आहिनि, जीअं मां सिंधी अदबी संगत जी बि वाइस प्रेसिडेंट आहियां ऐं सिंधी सूरमेन जी बि मां मतिलबु सदर आहियां। सिंध ऐं हिंद में सिंधी ॿोली जे हवाले सां सिंधी ॿोली जी जेका लपी आहे, लिखणी आहे, उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा वीचार आहिनि। के माण्हू चवनि था त जेको अरबी जेको इन जी लिखणी आहे उहा हैसियत जेका मुंड खां वठी हलंदी पई अचे उहा बरक़रार आहे। के चवनि था त इन खे देवानगरी में जेका राइज कजे, के वरी चवनि था त इन खे जेको रोमन उन खे जेको आहे सो कजे त जीअं ॿियनि माण्हुनि ताईं बि सिंधी ॿोली जेका आहे उहा पहुची सघे, या जेके नथा पढ़नि त उहे रोमन जे करे उहे उचार करे उन खे पढ़ी सघनि था। इन बारे में तव्हांजी छा राय आहे? हा, मुंहिंजो माने ॾाढी खुलियल ॻाल्हि आहे त जॾहिं सिंध हुयो हिकु लिपि हिकु भाषा हुई। जॾहिं सॼी दुनिया में पखिड़िजी विया सिंधी त पोइ मुश्किल थी वई। उन्हनि जूं जेके पीढ़ियूं आयूं अॻियां त उन्हनि त उते ई रहिजी वई सिंधी अरबी लिपि। त असांजो कोशिश इहा करणी आहे सिंधीअ खे बचाइणो आहे। लिपि जीअं चइबो आहे, मां अगरि इंग्लैंड में थी रहां त मुंहिंजी अंग्रेजीअ ते वधीक पहुच थींदी, सिंधीअ ते घटि। छो सिंधी ते घटि ॻाल्हाईंदा, ॿार ई नथा ॻाल्हाइनि। मुंहिंजो चवण मतिलबु इहो आहे त जेको जिते आहे पंहिंजो सहकार करे, उन ई लिपि में करे जंहिंमें हो ॼाणे ऐं जंहिंसां हो वास्तो थो रखे, उन पाण ॿिन्ही में उन्हनि जे विच में उहा लिपि हुजे जेके ॿई ॼाणनि, चाहे उहा रोमन हुजे, चाहे सिंधी अरबी हुजे या देवनागरी हुजे। इहो प्रश्न अजायो आहे, छो जो हाणे इन खे सॼी दुनिया खे हिकु करे त न हली सघंदासीं। मां हिते अमेरिका में पिछले साल जेको अखिल भारतीय सिंधी सम्मेलन थियो हुयो सांता क्लारा में, त उते बि मां पंहिंजा वीचार मंच ते इहे ई रखिया त भाई हिंदुस्तान में देवनागरी वधीक जोर ते आहे त उनखे देवनागरी करण ॾियो। पाण खे हिक ॿिए खे छो था चऊं असां, हे न हे, हे न हे, हिक शइ ते रहंदासीं त विड़ी मरंदासीं, पर कोई कुझु उनजो हल न निकिरंदो। मुंहिंजे हिसाब सां जेको बि ॿोलीअ खे असांखे जिंदो रखणो आहे न, पोइ लिपि सां छो विड़ूं। अॼु हर को अहिड़ो थी वियो आहे जेको रोमन में काई बि लिपि काई बि भाषा लिखे थो त उनजी ज़रूरत आहे, उहो किथां सिखे। हाणे सिखण जे वेंदासीं। हा, मां इहो चवंदमि त इन फील्ड में हिकु आशा चांद दुबई जी, उहा ॿारनि खे सेखारे रही आहे सिंधी ऐं सिंधी बैत वग़ैरह, उन्हनि जी कॉम्पिटिशन कराइण वग़ैरह, उहे ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि। ऐं हिकु ॿियो मूंखे वास्तो पियो या उन्हनि सां तारुफ़ थियो, उहे हुया रायपुर जा प्रेम तनवाणी, जंहिं किताब लिखी आहे भाषाउनि जी भाषा सिंधी। लिपि ते एॾो वॾो तकरार न आहे, पर पंहिंजी भाषा जिंदा रखूं उन जे लाइ ज़रूरी आहे त इस्तेमालु कयूं। इस्तेमाल लिखित में कयूं या ॻाल्हाइण में कयूं। ॻाल्हाइण में बि ज़रूरी आहे, असां कंदासीं तॾहिं त लफ़्ज़ निकिरंदा ऐं ॿियनि ॿारनि खे यादि बीहंदा। ऐं लिखण जी ॻाल्हि आहे जंहिं त मुंहिंजो त इहो चवणो आहे भई जंहिंखे जेका लिपि अचे उहो उन में कमु करे, पर कमु करे। सिंधियत जे लाइ जेकॾहिं कमु करणो आहे त पोइ लिपि जो जेको आहे उहो त बहानो आहे न। बिल्कुलु ईअं बि तव्हांजो चवण बि सही आहे। पर हिकिड़ी ॿी शइ ते तव्हां रोशनी विझो त भारत में जेके सिंधी हिन वक़्तु तमामु चङी ख़ासी अंग में रहनि था ऐं हुननि हिकिड़ी पंहिंजी हैसियत बि उते मञराई आहे, पंहिंजी ॿोली जी बि हिकिड़ी हैसियत हुननि मञराई आहे। ऐं सिंधी ॿोली जेका आम सिंधी जेका सिंधियुनि जा घर आहिनि उन में ॿारड़ा जेके आहिनि से उहे अॼु बि कोन था ॻाल्हाइनि।
हाणे जेकॾहिं ज़िंदा रखणी आहे ॿोली त पोइ उन्हनि खे घरनि में ॿारनि सां ॻाल्हाइणो पवंदो ऐं इन जो तव्हांखे कहिड़ो हल नज़र अचे थो त कीअं उन्हनि खे सिंधी ॿोली ॾे माइल कजे ॿारनि खे? मां चाहींदमि त वॾा जेके घर जा आहिनि नंढनि खे कुझु चवनि न, पर उन पाण में सिंधी ॻाल्हाइनि घर में, हिकु ॻाल्हि। ॿियो ॻाल्हि मां हिते हिकु ॾिठी त हिकु माईअ चयो जंहिं पंहिंजी हिकु एग्ज़िबिशन लॻाई हुई लंडन में, हुन सां ॻाल्हि थी त चई मुंहिंजा सभु ॿार हिते अंग्रेजी ॻाल्हाईंदा आहिनि, हिंदी न ईंदी अथनि। त सोचो उते मूंखे जवाबु मिलियो त मां हिननि खे घर अचण न ॾींदी आहियां स्कूल खां अंदरि जेसि ताईं मूंसां हिंदीअ में न ॻाल्हाईंदव। त मूंखे ॾाढो हिकु रस्तो नज़र आयो त छो न असां बि ईअं कयूं, वञी कहिड़ी बि भाषा सिखनि, कुझु बि पढ़नि, पर पंहिंजी ॿोली घर ईंदे ई मटिजी वञणु घुरिजे, भई उहा मां ॻाल्हाईंदुमि। त उहो माउ पीउ जो फर्ज़ आहे त ॿारनि खे एतिरो रखनि हुन ते रुतबो त भई मां चाहींदुमि त जीअं घर हुजे उन सां ॻाल्हाइण सिंधीअ में शुरू कयो, अॼु न सुभाणे सिखी वेंदा। असांखे फोर्स न विझणो आहे। ॾिसो, फोर्स विझण वारी ॻाल्हि सां हिकु मनोवैज्ञानिक तथ्य आहे, जंहिंखे जेतिरो फोर्स कंदासीं ओतिरो हुनजे मन में हुनजी नफ़रत या परे थियण जो भाव ईंदो। उन खां बहितर आहे असां पाण ॻाल्हायूं, असां उन्हनि सां बि ॻाल्हायूं। जवाबु ॾींदे त रोटी मिलंदे, फलाणो थींदो त तूं सिंधी ॻाल्हाए, जेतिरो तोखां बणिजे, जीअं बणिजे। मां थोरी थी चवां चइनि जे साम्हूं ॻाल्हाए, मूंसां ॻाल्हाए। त असांजो बि इहो ई रहियो, मुंहिंजे माउ पीउ सिंधी में हमेशह 24 कलाक ॻाल्हाईंदा हुआ, त असां ॿाहिरि पढ़ी करे बि सिंधीअ सां ॾाढो क़रीब रहिया आहियूं। त मुंहिंजो इहो ई फर्ज़ आहे कि माउ पीउ या ॾाॾा ॾाॾी जेके गॾु रहनि था उहे सिंधी ॻाल्हाइनि, ॿार खे कंहिं शर्त जे अनुसार चवनि सिंधी में, जवाबु ॾींदे त मन तुंहिंजी पूरी थींदा शर्त। त चवण जो मतिलबु आहे ॿुधंदा, उनखे थोरो फोर्स मिलंदो, पंहिंजी लालच मिलंदी कंहिं शइ लाइ, त उहो ज़रूर ॻाल्हाइण शुरू कंदा। अच्छा, तव्हांखे कीअं थो? न, ही त तव्हां तमामु सुठो ॻाल्हायो आहे त घरनि में जेकॾहिं वॾा ॻाल्हाईंदा त ॿार बि उन्हनि ॾे माइल थींदा। ॿार सिखंदा ई वॾनि खां आहिनि। वॾनि खे जेको आहे सो पंहिंजी ॿोली खे ज़िंदा रखणु खपे ऐं हिकिड़ी पंहिंजी सुञाण जेका आहे उहा सिंधियत वारी आहे। सॼे भारत में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जूं क़ौमूं जेके आहिनि से रहनि थियूं ऐं हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी भाषा ॻाल्हाइण जो जेको आहे उहो हर कंहिंखे मौक़ो बि मिले थो ऐं उन जी भाषा खे सरकार जे तरफ़ां जेका आहे सा उहा हिमत अफ़ज़ाई बि थिए थी। त तव्हां इन सिंधी ॿोली जे हवाले सां इन ते रोशनी विझो त सिंधी ॿोली जी वाध वेझ लाइ भारत सरकार या उते जेके स्टेट्स आहिनि उहे को अमली क़दम खणनि थियूं त जीअं सिंधी ॿोली उहा तरक़ी करे? जी जी आहिनि। हिते हिकु त सेंट्रल में ई आहे हिकु सिंधी साहित्य अकादमी पूरे भारत जी, उते बि इहे थींदियूं आहिनि गोष्ठियूं या इहे सेमिनार थींदा आहिनि, कवि सम्मेलन थींदा आहिनि, मुशाइरा थींदा आहिनि। ऐं स्टेट्स लेवल ते बि सिंधी साहित्य अकादमियूं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि। उनमें उन्हनि जी कोताही न आहे, सभु करे रहिया आहिनि बराबरि। पर 2 शयूं थींदियूं आहिनि, हिकु सरकार करे त उहो हिकु लिमिटेड, उते कंहिंजी पहुच आहे त उहो वेंदो, ठीकु आहे। पर असां चाहियूं था त पूरे सिंधी माण्हू पाण थी करे अॻियां अचनि ऐं सिंधियत खे वधाइनि। इन जे लाइ मां चाहींदमि त छा असां कॾहिं बि कोई अहिड़ो क़दम खयो आहे जो ॿारनि खे उतां सिंध जी ॻाल्हियूं या सिंध जा खाधा यादि हुजनि, या असां छा कंदासीं इन जे बारे में कंहिं ॻाल्हि कई आहे माउ पीउ पंहिंजे ॿारनि सां? उहो बि नथा कनि। त असां मुंहिंजो हिकिड़ो ॿियो बि हिकु प्रस्ताव मतिलबु चइजे या सुझाव चवां त भई असांखे स्टेट लेवल ते या सेंट्रल लेवल ते भारत में म्यूज़ियम ठाहिण घुर्जनि सिंधीअ जा, जिते असांजो लिटरेचर जिते आहे उहो उते मिले। सिंध जा छा हुया, लाॾा कहिड़ा आहिनि, गीत कहिड़ा आहिनि, हुननि जूं कैसेटूं हुजनि। इहो जिते हूंदो तॾहिं थोरो सो अंदरि जज़्बो जाॻंदो त भई असांजो बि कुझु आहे। ॾाढो ज़रूरी आहे इहो। ऐं ॿी ॻाल्हि मां चवणु चाहींदमि त अॼु कंहिं बि ॿोलीअ खे जिंदा रखण लाइ तर्जुमो ॾाढो ज़रूरी आहे।
ॾाढो ज़रूरी आहे। जंहिंखे जेतिरी हैसियत हुजे, मुंहिंजो मतिलबु आहे हुनजी जेका कैपेसिटी हुजे ट्रांसलेशन जी, उहो करे। अॼु असांजे साम्हूं सुठियूं शयूं ईंदियूं त छो न ट्रांसलेशन कयूं, इंग्लिश में कयूं, हिंदीअ में कयूं, पर्शियन में हुजे या जंहिंमें बि लैंग्वेज में असां चाहियूं, जंहिंमें ज़रूरत महसूस थिए थी त हे बि पढ़नि। त असांखे ज़रूर शाह लतीफ़ छा लिखियो आहे उहो थोरो हिंदी बिंदी में थी वियो आहे, पर तॾहिं बि अञा काफ़ी गुंजाइश आहे त असांजो जेतिरो बि अदब जो भंडार आहे असां वटि त उहो तर्जुमो थियणु घुर्जे। असां सोचूं था, मां ॻाल्हि बि कई त चवनि था त छा फ़र्क़ु पवंदो सिंधी हिंदी पढ़े या सिंधी पढ़े। मां चयमि सिंधी ई छो पढ़े। छा गीतांजलि रविंद्रनाथ ठाकुर जी दुनिया जी हेॾी भाषाउनि में ट्रांसलेट थी त छा इन लाइ त रुगो बंगाली पढ़नि? सभु पढ़नि। असांजी ॼाण मिलणु घुर्जे। हेॾी वॾी सभ्यता हुई, उते अगरि जंहिंमें बि जिक्र हुजे, असांजो कोई माजी हुजे, उन सभिनी शयुनि खे साम्हूं आणणु घुर्जे। हे वक़्तु आहे। ऐं तव्हां अंग्रेजी में आणींदव त निश्चित रूप सां दुनिया जा सभु ॿार पढ़णु चाहींदा। त असांजी हुई छा? जॾहिं कुझु ख़बर ई न आहे त उन सां कोई लॻाव छो रखंदो ॿार बि? इनखे ॼाण ॾियणु ॾाढी ज़रूरी आहे। हिकु तर्जुमे जे हुन सां ज़रिए सां। ऐं ॿियो पंहिंजा म्यूज़ियम ठाहियो, नंढा वॾा जेके बि माण्हू वञे, किताब पढ़े, कुझु करे, ॾिसी अचे, उहो ॾाढो ज़रूरी थी महसूस कयां। बाक़ी वॾा वेठा आहिनि सभु, जेको कदम उठनि सो हुनजो स्वागत आहे। तव्हां इन ते रोशनी विझो त जेको सिंधी अदब जेको सर्जे पियो भारत में, उन जी जेको हिन वक़्तु सिंध में सिंधी अदब सर्जे पियो, उन्हनि जी ॼाण में किथे का वेझराइप आहे? जीअं चई त ॿई हिकु जहिड़ा ई आहिनि, अहिड़ो कुझु महसूस थिए थो? न, बिल्कुलु न। छो जो जेके उतां आयल आहिनि उहो ज़रूरी न आहिनि अदब जी फील्ड में हुजनि, ऐं अगरि आहिनि बि जंहिंखे 70-60 साल थी विया, उहे उतां जी जेका असांजी भारत जी हालातूं हुयूं उन में लिखण लॻा त सिंध पोइ ते छॾिजी वियो। हाणे जेको उते था लिखनि, उतां जूं हालातूं जेके आहिनि अॼु, मां हिकु पढ़ी मां हिन ते व्हाट्सएप ते हिन कौशी लालवाणीअ जो गीत, पाकिस्तान जी न्याणी मां तो ते छा लिखां कहाणी, कुझु ईअं हुयो, याद थो अचे। त ईअं कोई लिखे हिकु ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी उतां जो अदब ऐं हितां जे अदब में ॾाढो फ़र्क़ु आहे, हालातूं अलॻि आहिनि। तव्हां हिकिड़ी शइ इहा महसूस कयो था त सिंध ऐं हिंद जेको आहे इहे तमामु पंहिंजी हिकिड़ी सदियुनि ऐं हज़ारनि सालनि जी हिकिड़ी तारीख़ ऐं तारीख़ी हैसियत रखनि था। तव्हां इन हवाले सां जेके अॼु सरहदूं आहिनि ऐं तव्हां अॼु हिन मुल्क में वेठा आहियो, जंहिं मुल्क में वेठा आहियो, उन जूं 28 मुल्कनि सां का सरहद कोन्हे। 28 मुल्क पाण में हिक ॿिए ॾे यूरोपीय यूनियन जा मुल्क अची वञी सघनि था, का सरहद कोन्हे। जे अदीबनि जो ऐं दानिश्वरनि जो, तालीम याफ़्ता माण्हुनि जो ऐं सहाफ़ियुनि जो इहो बि तासुर ऐं इहो बि ख़्यालु रहियो आहे त जेका सरहद आहे उहा सरहद कंहिं हद ताईं एतिरी खुलियल हुजणु खपे जो अदीब, दानिश्वर इहे हिक ॿिए ॾे अची वञी सघनि, हिक ॿिए सां ख़्यालु वंडे सघनि, हिक ॿिए जूं कॉन्फ्रेंसिस अटेंड करे सघनि ऐं वापार बि असांजो ॿिन्ही जो पाण में हलंदो रहे। त तव्हां इन खे कीअं था ॾिसो? ॾिसो, जेसि ताईं आवाम जी, मां चयमि न, आवाम जी ॻाल्हि आहे, उन्हनि जे दिलनि में अॼु बि सिक ऐं प्यार जी नंदी थी वहे। मतिलबु एॾो प्यार ॾींदा आहिनि जो मां चई नथी सघां। ऐं जिते सियासत थी अचे, ऐं तव्हां सम्झी सघो था भई पाकिस्तान में जेको हालातूं आहिनि उन में बेगुनाह था वञनि सभु, अदब बि थो वञे, बेकार थो वञे। हिते अचण लाइ मुसीबतूं, हितां वञण लाइ मुसीबतूं, एॾो आसान न आहे। पहिरियों ज़रूर हुया, गुलाम अली हुया, ॻाइण वारा हुया, हिते ईंदा, हितां जा उते वेंदा, त उन्हनि ॿिन्ही जो वाधारो हुयो। अॼु कला, संगीत, अदब, इन में धर्म ऐं सरहदूं कॾहिं आड़े न ईंदियूं आहिनि। पर हे ॼाणी बुझी, जॾहिं देश सां देश जो मन में प्रेम न आहे, पंहिंजे पाड़े वारे जो धर्म नथा निभाइनि, त पोइ
ॿई पासा मतिलबु मुंझल आहिनि माण्हू, चाहिनि जरूर था भई असांखे मिले त असां वञूं, उते वञूं, उन्हनि जा माण्हू हिते अचणु चाहिनि था। असांजो बि वास्तो पियो करणनि सां उते ॻाल्हाइण में, असां वटि बि आया घर इंदौर में। त ॻाल्हि एतिरी आहे त केरु थो रोके उन्हनि खे? कहिड़ी मुसीबत आहे अहिड़ी जो हो दॿियल आहिनि या जेको बि अदब में लिखण था चाहिनि, पेश था करणु चाहिनि, उहो मिली करे नथा करे सघनि। उन्हनि जूं मुसीबतूं जेके आहिनि उहे सियासती आहिनि, पंहिंजूं न आहिनि। हर को ख़ुशि आहे भई पंहिंजे, मां अगरि पंहिंजे सिंधी जी हितों जे हालातुनि ते पंहिंजी गज़ल या शाइरी उते वञी पेश कयां त इहो हालात अॼु त न आहिनि, अॻिते थी वञनि त ख़ुदा जी महिरबानी थींदी। ॾाढो सुठो। तव्हां हिन वक़्तु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन मुल्क में ही पहिरियों रेडियो आहे जेको सॼी दुनिया जे सिंधियुनि खे ॿुधाइण जी कोशिश करे थो। असां बहरहाल सरहदुनि जा क़ाइल न आहियूं, असां पंहिंजी भरपूर इहा कोशिश कयूं था त सिंधी हिकु परिवार जो हिसो आहिनि। उहे भले कहिड़े में रहनि, सियासत सां असांजो कोई तालुक कोन्हे। असां सम्झूं था त असां सभई सिंध धरती जा ऐं सिंधी ॿोली असांजी अमड़ आहे। असां उन जे हिकिड़े परिवार जी हैसियत में हिक ॿिए खे मोहबत ॾियूं, इज़त ॾियूं, हिक ॿिए जो ख़्यालु कयूं। बाक़ी मज़हब त हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे ऐं हर कंहिंजो, पर मज़हब बि त रस्ता अलॻि आहिनि, मंज़िल त हिकु आहे न सभिनी जी। इहो अगरि इंसान सम्झी वञे त ॻाल्हि ई न आहे न काई। इंसानियत हक़ीक़त आहे, पहिरियों धर्म आहे। असां सभिनी जो, सिंधी त हूअं बि सूफ़ी रहिया आहिनि, मोहबतूं ॾियण आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सिंध मां जेके अदीब दानिश्वर भारत ईंदा आहिनि त उन्हनि खे एॾी मोहबत मिलंदी आहे। मां कराची में हूंदो हुउसि, मां उतां पहिरीं कंप्यूटर ते अख़बार कढी हुई अवामी आवाज़ 89 में। त असां वटि बि मोती प्रकाश ऐं काफ़ी अदीब, गोबिंद माली, मोती प्रकाश हाणे त उन्हनि जो इंतकाल थियो शायद। जी हा उहे उते अख़बार में बि आया। त चवण इहो त साईं असां जॾहिं दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुल्कनि में वेंदा आहियूं, पर हिते असांखे जेका मोहबत उकीर सां असांखे जेको माण्हू पेश ईंदा आहिनि त असांखे ॾाढो ताजुब थींदो आहे। ऐं असां ईअं महसूस कंदा आहियूं त असांखे पंहिंजे घर खां वधीक हिते मोहबत मिले थी। इहा ॿिन्ही पासे जी साॻी सूरत हाल आहे। त असां इहो चाहींदासीं त दुनिया में अमन क़ाइमु थिए, शांती अचे, मोहबत थिए, माण्हू हिक ॿिए जे वेझो अचनि, हिक ॿिए सां वंड कनि, हिक ॿिए जा ॾुख सुख ऐं उन में हिक ॿिए सां शरीक थियनि। त मां सम्झां थो त सभिनी जो धणी हिकिड़ो ई आहे ऐं उन जो दर्स बि इहो ई आहे त बाबा सभु तव्हां हिकु आहियो ऐं हिकु थी करे मुंहिंजा जेको आहे उहो जेको मुंहिंजी प्रीच आहे उन ते हलो। त बहरहाल मुंड खां वठी पंहिंजे अक़ीदे जे हिसाब सां किथे तव्हां ॾिसो सिंध में तव्हां विया हूंदव, घणियूं अहिड़ियूं जायूं आहिनि त हिकिड़ी जाइ ते मंदरु आहे, वरी मंदर जी भित सां मस्जिद आहे। हाणे जिंद पीर ऐं झूलेलाल मंदिर काथे पासे में न, त उते साधु बेलो ॾिठो त इहे सभु मतिलबु ईअं लॻो त मां जेका चवंदी अमड़ मुंहिंजी उहो सभु मूंखे नज़र पियो अचे। पर जेके पहिरियों हालातूं हुयूं उहे अॼु रोकी वयूं आहिनि सियासत जे तरफ़ां, उन्हनि जी सरहद बदिजी वई आहे। बसि हाणे इहे दुनिया में नफ़रतूं बि आहिनि, मोहबतूं बि आहिनि। असां मोहबतुनि जे पासे वारा इंसान आहियूं। असां पंहिंजूं मोहबतूं वंडण जी कोशिश कयूं ऐं वधि में वधि कोशिश इहा कयूं त इंसान खे वेझो अचे, सिंधियत असांजी ज़िंदा रहे ऐं असां हिक ॿिए जो अदब एतिराम कयूं, ॿोली जे लाइ कोशिश कयूं वधि में वधि। असांजे रेडियो जो बि मक़सदु इहो ई आहे। असांजो कंहिं बि सियासत सां कंहिं शइ सां को तालुक कोन्हे। पंहिंजी ॿोली पंहिंजा हवाले सां उहे ज़िंदा रहनि। ऐं ॿी गुज़ारिश इहा आहे त हिन प्रोग्राम जे हवाले सां तव्हां कुझु ॿियो चवणु चाहींदव? मां पहिरियों पंहिंजी हिकु गज़ल ॿुधाइण चाहींदमि तव्हांखे। चंड चाहत
जो बरंदो रहियो रात सॼी चंड चाहत जो बरंदो रहियो रात सॼी गॾु उन सां मां ॻरंदी रहियसि रात सॼी बेखबर हुई सहर दिल जे हालात खां बेखबर हुई सहर दिल जे हालात खां दास्तां पर ॿुधंदी रहियसि रात सॼी चंड चाहत जो भुलजण मुमकिन न हो प्यार जो जुनून भुलजण मुमकिन न हो प्यार जो जुनून मारत रोंदी रहियसि रात सॼी मारत रोंदी रहियसि रात सॼी नज़रूं बेताब हुयूं जिन दीदार जूं नज़रूं बेताब हुयूं जिन दीदार जूं ख्वाब में उन खां मिलंदी रहियसि रात सॼी ख्वाब में उन सां मिलंदी रहियसि रात सॼी इश्क़े इबादत ते लिखिया हम जेके सफ़ा इश्क़े इबादत जा लिखिया हम जेके सफ़ा अंधेरन में बि पढ़ंदी रहियसि रात सॼी अंधेरन में बि पढ़ंदी रहियसि रात सॼी चाक दामन थियो इहो इश्क में मुंहिंजो चाक दामन थियो इहो इश्क में मुंहिंजो हयातीअ खे मां सुभंदी रहियसि रात सॼी हयातीअ खे मां सुभंदी रहियसि रात सॼी देर करे वॾी चांद ईंदे ईंदे देर करे वॾी चांद ईंदे ईंदे बरी खाक थींदी रहियसि रात सॼी बरी खाक थींदी रहियसि रात सॼी चंड चाहत जो बरंदो रहियो रात सॼी गॾु उन सां मां ॻरंदी रहियसि रात सॼी चंड चाहत जो हो वाह वाह डॉक्टर साहिबा वाह वाह तव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ॿुधंदड़नि खे ॾाढो सुठो हिकिड़ो गीत ॿुधायो ॾाढे सुठे अंदाज़ में ॾाढे सुठे सुर में सो मां वरी शुक्रिया तव्हांजो डॉक्टर चंद्रा साहिता साहिबा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां वक़्तु असांजे लाइ असांजे ॿुधंदड़नि जे लाइ कढियो ऐं इहे पंहिंजूं मुलाक़ातूं इहे क़ाइम दाइम रहंदियूं तव्हां जेकॾहिं इंडोर में बि हुजो त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सामाइन डॉक्टर
चंद्रा भान सियाता जो इंटरव्यू पेश कयो वियो। धणी खेसि सुरीले आवाज़ सां नवाज़ियो आहे। प्रोग्राम में ॿ ख़ूबसूरत गीत बि अव्हां ॿुधा ऐं हिन जूं काराइतूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं। उमेद त ही प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हूंदो। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।